तंद तवार पुयार मोमन मोयो मोमन। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम फोक सूफ़ी ऐं सिंध जो रंग खणी तंद तंवार सां गॾु हाज़िर आहे। तंद तंवार इकोज़ ऑफ इमोशन आहे। इकोज़ जेके असांजे कननि में गूंजनि था मुख़्तलिफ़ क़िस्म जा ज़ावियनि सां, मुख़्तलिफ़ आवाज़ूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके लहजा आहिनि असांजे सिंध में, उन्हनि सभिनी में इकोज़ ऑफ इमोशन आहे। ऐं इन इमोशन सां असांजे सिंध में हिकिड़ो रंग थो भरिजे। असांजे सिंध में ख़ूबसूरत कलर्स आहिनि, ख़ूबसूरत माण्हू था रहनि, ख़ूबसूरत रंग आहिनि, उन्हनि जा पहनावा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजो पंहिंजो रंग आहे, अलॻि अलॻि मिज़ाज आहे। उन मिज़ाज खे मिलाए करे हिकु सिंध जो वजूदु अचे थो। माना हिकिड़ो गुलदस्तो आहे ऐं हर हिकु इंसानु जेको आहे हर हिकु गुल जे मानींदा आहे ऐं हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे। असां हिन मंच ते हमेशह कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे एंटरटेन कयूं, तव्हांजे मयार जे मुताबिक़ अहिड़ा फ़नकार आणियूं जेके तव्हांखे पसंदि आहिनि। अवामी रंग आहे ऐं सूफ़ी रंग आहे, फोक रंग आहे, गज़ल रंग आहे, ठुमरी रंग आहे, काफ़ी रंग आहे। सो अञा ताईं उहो जेके हीरा आहिनि सिंध जा, उहो तव्हांजे साम्हूं अञा घणा आया न कया आहिनि, पर इहो वादो आहे अनीना फ़िदा जो तव्हां सां त उहे सभु जेके बि फ़नकार तव्हां चाहियो था हिन मंच ते ज़रूरु ईंदा ऐं हिन मंच खे अची पंहिंजी जला बख़्शींदा, इज़त बख़्शींदा, तव्हांखे एंटरटेन कंदा, तव्हांखे महज़ूज़ कंदा। तमामु वॾा वॾा नाला आहिनि, तमामु सुहिणा सुहिणा नाला आहिनि, के तमामु घणा उस्ताद वॾा आहिनि, के वरी उन्हनि जा शागिर्द आहिनि। सो उहो सभु जेको बि रंग आहे तव्हांजे साम्हूं असां हाज़िर कंदासीं। अॼु असां वटि हिकिड़ो बहितरीनु फ़नकार आहे, मां उनखे चवंदी आहियां त हीअ जेको फ़नकार आहे न उहो आहे वर्सटाइल। माना हिन फ़नकार में जॾहिं बि मां हमेशह उनखे परफॉर्म कंदे ॾिठो आहे ऐं एॾो ज़बरदस्त गुम थी करे कंदो आहे। ज़्यादातर त जेके स्टेजिस हूंदियूं आहिनि जंहिंमें मेला आहिनि, मलाखड़ा आहिनि या भत काज आहिनि, उन्हनि में त हू कमाल जो रंग भरींदो आहे। हिकिड़ो सिंध जो अवामी रंग आहे तव्हांजे साम्हूं पेश कयां थी। ॿियो वरी उन्हनि जा अॼुकल्ह कुझु सोशल मीडिया ते कुझु सॉन्ग्स मशहूरु थिया आहिनि नसरुल्ला गॾाणी साहिब जे सिलसिले में, या कुझु बि जेके मिसिंग पर्सन्स आहिनि या अहिड़ा क़िस्म जा जेके बि असांजा सोशल इशूज़ आहिनि, उन्हनि ते हिन जी ज़बरदस्त मोट रही आहे ऐं माण्हुनि खे पसंदि कयो आहे। असां ई तव्हांजो पसंदीदा फ़नकार आहे असां सां गॾु अॼु शहज़ाद अली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे। तव्हांखे ॾिसी करे मूंखे लॻंदो आहे त जीअं कोई कोन असां शादियुनि ते अक्सर ख़ुशि थी करे कंहिं फ़नकार खे घुराईंदासीं, माना उहा रूह तव्हां में बसे थी। जी बिल्कुलु अदी, अव्हांजा थोरा आहिनि एहसान अलाह सां इज़तूं अव्हांखे, तव्हां एतिरी मोहबत ऐं प्यार सां घुरायो पिया पोइ असांजो ख़ुशी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां कई अचो था। तव्हांजो टाइम एॾो बिज़ी आहे, छो जो तव्हांजो स्टूडियो बि तव्हां रन कयो था, ॿिया एतिरा कम आहिनि, पर उनजे बावजूदि तव्हां हिन अङण खे इज़त था बख़्शो। तव्हांजी महिरबानी। धरती टीवी जा लख थोरा, गुलज़ार भंगवार साहिब जा ऐं सॼी टीम जी महिरबानी, खन साहिब उस्ताद मुंहिंजा, हे उस्ताद त असांजा आहिनि। हे त माशाल्लाह हीअ जेको रंग वरी भरनि था न त उहो कमाल जो असांजे मुसलसल 3-4 प्रोग्रामनि में रहिया आहिनि ऐं एॾो कमाल जो उन्हनि खे प्रोग्राम, माना उन सेखड़ातनि खे बि ॻाराइनि था जेके हिन मंच ते अचनि था। लास्ट जेको तव्हां प्रोग्राम ॾिठो उन में हिकिड़ो सेखड़ात हुयो, पर ज़ाहिर आहे असांजो जेको मंच आहे उहो हर कंहिंखे वेलकम कंदो आहे। कॾहिं लाओ, कॾहिं कांडो, कॾहिं इहो सॼो किस्सो रहंदो आहे। इहो तव्हां बि सम्झो था त हर क़िस्म जो फ़नकार अचे थो असां वटि ऐं हिकिड़ी उमेद सां अचे थो, त उनखे इनकार असां नथा करे सघूं, पर उहो मंच असां ॾियूं था। पर कोशिशि इहा कंदा आहियूं त हमेशह को उस्ताद माण्हू हुजे। हिन मंच उस्ताद बि तव्हांखे ॾेखारिया आहिनि ऐं तव्हां जहिड़ा बि सुहिणा सुहिणा सुरीला फ़नकार बि अचनि था। शहज़ाद भाउ, शुरू कजे त हीअ जेको फ़न जो सफ़र आहे तव्हांजो किथां शुरू थियो ऐं कीअं थियो, छो थियो, छो म्यूज़िक जी तरफ़ आई? छो जी त ख़बर कोन्हे का, लेकिन असल में इन शइ सां मोहबत हुई नंढे खां वठी करे। सिलसिलो इहो हूंदो त किथे बि कोई ख़ुशी जे मौक़े ते शहनाई या दोलियो को सेटअप हूंदो वञण जो, त हिकिड़े क़िस्म अजीब कैफ़ियत पैदा थींदी हुई न, इंसान जो बीपी लो थिए, हाय थिए का हिकिड़ी क़िस्म, त मूंखे ईअं हिकिड़ी अंदरि फील अहसासु थींदो, ख़बर न हूंदी छा आहे कहिड़ी शइ आहे। लेकिन जॾहिं वरी इन हिसाब सां स्टेज सां वधियासीं, जॾहिं वरी बाबा साहब शमन अली मिल्लत साहिब खे ॾाढो मुंहिंजो फेवरेट हूंदो उन दौर में, सभ खां वधीक उनखे ॿुधो वेंदो हो, त उनखे ॿुधी ॿुधी करे शौक़ु जाॻियो। फस्ट मुंहिंजो स्टार्ट की पने अकिल मां इन मौसीक़ी पहिरियों क़दम जेको हुयो मुंहिंजो, ऐं उतां ई स्टार्ट थी धीरे धीरे पोइ सिलसिलो हलंदो वियो। माना मां सही सुञातो न त इहो दुल शरनाई माण्हू जे रंग मां नज़र अचे थो। हा, इन जे लाइ त हीअ असांजे कम जो जेको सिलसिलो आहे इहो आहे मीरास आहे। जेकॾहिं असां मीरास ऐं
मंगणहार मां न थींदासीं त असां फील्ड खे पाए कोन था मंगणहार थियण को एॾो सवलो एज़ाज़ कमु न आहे, एज़ाज़ आहे। मंगणहार छो जो ही कमु ई उन्हनि जो आहे, असां अताई उनखे थोरो खणूं था, इहो असांजी बि हिमत खे दाद ॾियो। अच्छा मंगणहार हिकिड़े वॼाइण वारा हूंदा आहिनि, मंगणहार ही बि त आहिनि, अलाह खां घुरण वारो बि त मंगणहार ई हूंदो आहे न। बसि उहो उन वॾो एज़ाज़ आहे हिननि जो, अलाह सां हिनखे इज़त हुजे। माना अलाह साईं उहो मीरास उन्हनि खे ॾिनी आहे, जीअं मीर बहर हूंदा आहिनि, मीर बहर जा मीर, ईअं वरी मीरास जेके म्यूज़िक खे खणी था हलनि या एंटरटेन था कनि, ही एंटरटेनर्स हूंदा आहिनि। अलाह साईं हिननि खे क़ाइम दाइम रखे, हिननि जे करे ही असांजो सॼो मुल्क बि क़ाइमु आहे ऐं इहो असांजो रंग आहे, सिंध जो एॾो कमाल जो रंग आहे। बिल्कुलु। छा था पहिरियों कलाम ॿुधायो? फोक आवामी कलाम आवां सभिनी नज़र कयूं पिया। उसारंग इजाज़त जेको हाल आहे असांजो। लारा मुक साइद गई रुस यार पया, मुक साइद गई रुस यार पया है, हुण धिकड़े धूणे खांदियां मैं कूका बाका कलड़ी घर विच बैठी दम दम फाला पांदियां मैं, आखे बेबस बहार गैरा कू तुर पग पेरा दे घायल तुझे घूर जा है, ओ घायल तुझे घूर जा वतन वेगाना, मुहब छद माना कर पचार पर जण जी, लगी चोट वही चाहत जी, आहे गाल सगी किस्मत जी, ओ मुझे दर्दल जी मुझे दर्दल जी परवाह न कहीं ठोकाया, जुल्फर मुखे बेहलाई तो जही दुनिया ठाहिया, मुखे बेहलाई तो जही दुनिया ठाहिया, लगी चोट वही चाहत जी, आहे गाल सही किस्मत जी, मुझे दर्दल जी मुझे दर्दल जी परवाह न कहीं ठेकाया, मुखे बेहलाई तो जही दुनिया ठाहिया, मुखे बेहलाई तो जही दुनिया ठाहिया। अफसोस लड़ाई दिल में धोखे बाजन सा,
अफ़सोस अड़ाई दिल मुंह धोके बाज़न सां इन सोच में आया कीअं ग़लती थी मूंखां मूं न सोचो ई हो मूं न सोचो ई हो त पराई शइ त पराई आहे मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाही आहे मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाही आहे कंहिंखे मुंहिंजे दर्दनि जी दिलदाह न ॾे तूं कंहिंखे मुंहिंजे दर्दनि जी छो त दुनिया बि आहे संग दिल ने ख़ुदि गर्ज़ल जी आज़माए ॾिठो आज़माए ॾिठो हर माण्हू हिते हर जाइ मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाही मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाही सूर सिकायल सतमल में को फर्क ना जे आप व मुझिल नखड़िल में थी सूर बयाना सूर सिकायल सतमल में को फर्क ना जे आप व मुझिल नखड़िल में छा थी पियो अगर छा थी पियो अगर जे बाऊ विछोड़े भुलाइया मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाहिया मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाहिया मूंखे बि हलाई तो जही दुनिया ठाहिया मंठार बात तव्हांखे लॻो त मैडम नूरजहां जी रूह हिते आसपास हुई तमामु ज़बरदस्त इहो जेको रंग आहे असांजे सिंध में छो मुरवज आहे त असां कंहिं बि कलाम खे खणी उनखे पंहिंजी शाइरी ॾींदा आहियूं छा असां वटि उहा स्किल न आहिनि त असां पंहिंजा कोई कलाम ठाहे असल में ही शइ खाको ठहियलु आहे हिकिड़ो ज़हन में जेको सॉन्ग जेका मशहूरु सॉन्ग जेका एवरग्रीन इन गोल्ड उहे माण्हुनि जे ज़हन में खाको मतिलबु ऑलरेडी वेठल आहे काई बि शइ फेमस थियण जे लाइ उन जो वजूद हुजणु लाज़मी आहे ऐं उन जो वजूद पैदा करण में काफ़ी वक़्तु लॻी वेंदो आहे पर तव्हां ईअं नथा सम्झो त उहो जेकी हिकिड़ी जंहिंजी महिनत थियल आहे उहा त उनजो ई क्रेडिट आहे न उहो त उन्ही जो मैडम credit जो ई आहे। चवराईंदो जंहिं उनजी कंपोज़िशन कई पर असांजे सिंध में इहो मुरवज घणो आहे उस्ताद शमन अली खां वठी तव्हां जीअं त चयो त उहो असां हमेशह ॾिठो आहे त पाड़ेसरी मुल्कनि जूं धुनूं या पंजाब जे गाननि जूं धुनूं या बलोची या पश्तो उन ते असां सिंधियुनि जा रुॻो पंहिंजो शाइरी कमु इलाही सारो थियल आहे उस्तादनि जो सभिनी जो कमु थियल आहे न उहो सही था जो पर असां वटि घणो मुरवज इहो आहे न हुजणु घुरिजे। असां मतिलबु इहो ज़हन में असां विहारे वेठा आहियूं त असांखे
छो जो कमु कंहिंजो थियल आहे न, पर शहज़ाद भाई तव्हां तमामु ज़बरदस्त महिरबानी, इहा हिकिड़ो ज़ाहिर आहे महफ़िल जो हिकिड़ो रंग हूंदो आहे, माण्हू हिन ते नचंदा झूमंदा आहिनि। मूंखे इहो कलाम वणियो, मां तव्हांखां वठंदसि मां इहो हिनजे करे जो काकाशी वणंदी बि आहे, तव्हांखे दिलि खे छुईंदी बि आहे। असांजी पंहिंजी लैंग्वेज आहे, पर मैडम खे ट्रिब्यूट ज़रूरु ॾींदासीं, त एॾी ज़बरदस्त उन्हनि जी धुन आहे त वरी असां अच्छा हीउ जेको सिलसिलो हले पियो, जीअं तव्हांजा हाणे कलाम हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त मशहूरु थियो, हिकिड़ो थियो ॿ थियो, उहो बि त ॿुधायो। 4 खां 5 सॉन्ग थिया आहिनि माशाअल्लाह, माना तमामु घणा, छा केतिरा मतिलबु केतिरा 6 सॉन्ग तक़रीबन जेका मतिलबु केतिरी उन्हनि ते व्यूअरशिप मिलियन व्यूज़ आहिनि माशाअल्लाह, टिकटॉक ते तमामु घणा। अच्छा, पोइ हीउ जेको असां टिकटॉक ते इन्हनि ते असां खे व्यूज़ मिलनि था, उन मां कोई अर्निंग बि अर्निंग न, पब्लिसिटी आहे, सिर्फ़ु पब्लिसिटी वग़ैरह थिए थी, ऐं जेको सोशल मीडिया दौर जे हिसाब सां ऐं माण्हुनि में नज़र में अचे थो वञे, आर्टिस्ट खे कमु वधीक मिले थो, ऐं इन सां गॾु इहे जेका नवां सॉन्ग्स अचनि था उन जे लाइ प्लेटफॉर्म मिले थो वञे, यानी की असांखे नयूं शयूं जेको अच्छा पंहिंजे कमु करण जे लाइ सभ खां पहिरियां वॾो प्लेटफॉर्म हुजणु लाज़मी आहे। सही ॻाल्हि आहे। जेका कोई बि जेकॾहिं सुठो कमु कयूं था, जंहिं ते असां इन्वेस्ट बि कयूं था, वक़्तु बि, छो जो नई कंपोज़ धुन नओं मवादु ठाहिण में हफ़्ता लॻी था वञनि, उहा तयारु करण खां बाद में प्लेटफॉर्म ज़रूरु लाज़मी आहे, जेको एॾो वॾो प्लेटफॉर्म हुजे जितां असां नई शइ ॾियूं, उहा माण्हू ॿुधी 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 उन ज़हन ते वेहे, हुनजे लाइ ही असांजे मतिलबु कम में वॾो इज़ाफ़ो आहे। महिनत जी ज़रूरत आहे। जीअं असांजे जीअं सिंध में मरवज आहे, त जीअं असांजा सूफ़ी कलाम आहिनि, वरी असांजा हिकिड़ा धरतीअ जा कलाम आहिनि, जी जी बिल्कुलु, ईअं वरी असांजा इहे कलाम आहिनि जेके असांजे मसइलनि खे हल, मतिलबु मसइलनि जे निशानदेही था कनि, मतिलबु निशानी कंदा। जी जी, हिकिड़ो हिकिड़ा जीअं क़ौमी गीत चवंदा आहियूं, उन्हनि जहिड़ा ई कुझु किरदारु आहे पंहिंजो हिकिड़ो जेको हक़ जे लाइ जेको मतिलबु माण्हू जेकॾहिं ॿी जदोजहद थो करे सघे, पंहिंजी वॉइस थ्रो जेतिरो असांजे इहो असां वटि मरोज आहे, त असां क़ौमी गीत पंहिंजा सिंध जा ॻाईंदा आहियूं, वरी तव्हांजो इहो हिकिड़ो जॉनर, माना हिकिड़ा असां वटि जॉनरेस बि ठहियल आहिनि। अच्छा शहज़ाद भाई, हाणे ॿियो छा था कलाम ॿुधायो? असांजे प्यारे भाउ गुलज़ार भंगार साहिब जी शाइरी आहे, उहा ॿुधायो तव्हां। गुलज़ार भंगार जी शाइरी आहे, बाबा असांखे इहा ख़बर कान्हे गुलज़ार जी बि। असांजो डायरेक्टर साहिबु आहे गुलज़ार भंगार, उन्हनि जी हाणे शाइरी असां ॿुधूं था, तव्हांखे ॿुधायूं था, पोइ इन सां इंसाफ़ थियो न थियो इहो तव्हां ॿुधाईंदो। चरियो बि पाण खे तोले चवाए वेठासी, समूरा लुड़क अखिल जा खपाए वेठासी, चयोसी प्यार जे पाछे में साह जे पटियूं, रहियो खोयो बि मगर सुख विञाए वेठासी, असांजी छठीअ जो नाम अलहैत छा बि हुयो, लॻो जे बिरहत बज़मी सदाए वेठा, अहिड़ो ॾिनो थी प्यार तुंहिंजे प्यार तां सदके, अहिड़ो ॾिनो थी प्यार तुंहिंजे प्यार तां सदके, नंढड़ी उमिरि में एॾी वफ़ा दिलदार मां सदके, नंढड़ी उमिरि में एॾी वफ़ा दिलदार मां सदके, अहिड़ो ॾिनो थी प्यार तुंहिंजे प्यार तां सदके, अहिड़ो ॾिनो थी प्यार तुंहिंजे प्यार तां सदके। जा बुधी ताना तो करे क्यों
क्यों महबूब मुझा यार मिठा सब मुझे करे क्यों महबूब मुझा यार मिठा सब मुझे करे क्यों एहसान तुझा यार वे बार का सदके एहसान तुझा यार वे बार का सदके एड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार का सदके एड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार का सदके मुझा का खाना घरड़ा महल जो तू मालिक मुझा का खाना घरड़ा महल जो तू मालिक फुर्सत में तो के ठायो मुझे आहे खालिक मुझे आहे खालिक बाहुल जा बिछी हार दे नहीं प्यार मसद के हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार का सदके हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार का सदके गुलजार जे भंगार तुझा थोरा न लाहिया गुलजार जे भंगार तुझा थोरा न लाहिया नौकर तुम्हें प्यार जो लख बार सनाया गुलजार चे भंगवार तुझा थोरा न लाहिया मां बे मरण घड़ी ताई तू जोई आहिया नौकर मां तू सरकार लखवार मां सदके नौकर मां तू सरकार लखवार मां सदके हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार ता सदके हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार ता सदके नंढड़ी उम्र में एडी वफा दिलदार मां सदके हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार ता सदके हेड़ो दिनो थी प्यार तुझे प्यार ता सदके कमाल जो गायो ऐं अचानक सां इहा तव्हांखे कंपोज़िशन ठाही हिन महिल हाणे मिली साम्हूं। आहे दादी कमाल बाबा हाणे गुलज़ार भंगवार साहब हाणे शाइर बि अथव डायरेक्टर बि अथव गुलूकार बि हाणे ॼाण थियो बसि पोइ ठीकु आहे सर इहो तव्हां सां ते रहम कयो तमामु ख़ूबसूरत ख़ैर तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ तमामु ख़ूबसूरत अदायगी ऐं तव्हांजी महिनत खे सलाम सो हिकु नंढड़ी साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था हिन मंच ते ॾिसंदा रहो इकोज़ ऑफ इमोशन तंद तंवार जी तंद तवार पुयार मोमन मोयो मोमन वेलकम बैक तव्हांखे हिन तंद तंवार द इकोज़ ऑफ इमोशन जे हिन अंगण ते तव्हांखे वेलकम कयां थी ख़ुशि आमदेद कयां थी भलीकार चवां थी सिंधी कलामनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे रंग आहे फरमाइशूं तव्हां खां ज़ाहिर आहे इहे थींदियूं हूंदियूं ऐं इहो महफ़िलुनि जा ई कलाम आहिनि
कॾहिं गज़ल गायकीअ ते या ईअं क्लासिकल ते दिलि चाहियो त हीअ परफॉर्म कजे? दिलि त हाणे लाज़िमी चए त क्लासिकल, लेकिन क्लासिकल ॾाढो टफ आहे, ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल कमु आहे। जी जी। अच्छा, वरी क्लासिकल खां पुछ त उहो चवंदा आहिनि त हीअ अवामी रंग आहे, यकीन कयो अवामी रंग ॾाढो ॾुखियो आहे चवणु। मतिलबु जेको जंहिं फील्ड में आहे हुनजे लाइ मौसीक़ी आहे ॾुखी पोइ आहे, जेको जंहिं हिसाब सां आहे त पोइ उन हिसाब सां सिलसिलो पूरो लॻो पियो आहे। न सही था चओ, छो जो हू जेको क्लासिकल आहे उहो एॾो मध्यम आहे, हिकिड़े तालीअ ते जेको आहे सो जेको हिकिड़ो फेरो असल में क्लासिकल में ग़लती गुंजाइश कोन्हे का। असां जेको गज़ल हुजे या ठुमरी या ॿी शयूं जेको कंदो उनमें ग़लती उहो सच आहे, निज सच आहे, मतिलबु उनमें मिक्स कुझु बि कोन्हे। फास्ट में इहो आहे त असां गड़बड़ करे वेंदा आहियूं, कुझु लफ़्ज़ या कुझु अल्फाज़ मतिलबु खाइजी वेंदा आहिनि, हुन में गुंजाइश कोन्हे का। सॉफ्ट सिंगिंग में जेको गज़ल आहे या क्लासिकल आहे उनमें हिकु अल्फाज़ छा थो लॻे त उहो घणो पायदार उहो आहे या जेको असां अवामी रंग था पायदार? असल त उहो आहे बेसिकल, असां बेसिक त उहो ई आहे जेके क्लासिकल आहे। ऐं पर हीअं जेको हाणे हींअर जेको दौरु हले थो, ॾिसो था पाण तव्हां 1 मिनट जो क्लिप, 15 सेकेंड जी क्लिप या 10 मिनट, शायदि इहो जेको डिघो था असां कयूं या लेंदी था प्रोसेस वञूं उहो माण्हू नथा ॿुधणु चाहिनि, ऐं क्लासिकल वरी लेंदी प्रोसेस आहे। क्लासिकल अधु घंटे में खाली आलापन स्टार्टिंग थींदी आहे, किथां उहो कवर थिए। उहो ज़मानो वरी ॿियो हूंदो जॾहिं ख़्याल गायकी गाइबी। हाणे त माण्हू चवनि था कुझु क्विक नोट हुजे, कुझु ज़बरदस्त हिकिड़ो अंतर हुजे, पर ख़बर न पए, टाइम न घणो थिए, टाइम कंज़्यूमिंग न हुजे। दौर जी ॻाल्हि आहे, ऐं उन दौर सां बि तव्हां मुंहुं ॾियो वेठा। हाणे कुझु का अहिड़ी का शइ जेकी तव्हांजे दिलि वटां हुजे उहा असांखे नई शइ ॿुधायो, बहितरीन शायरी आहे, तव्हांखे ॿुधाई पियो। उहा अवामी रंग आहे। अवामी रंग ठीकु आहे, बिस्मिल्लाह। तुझे निहारण जी अदा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई। तुझे निहारण जी अदा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई। खता याद आई, सजा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई। जॾहिं माह मोटिया तॾहिं गुल टिड़िया, वरी सूरज आॻिया नवां दर्द उथिया। जॾहिं माह मोटिया तॾहिं गुल टिड़िया, वरी सूरज आॻिया नवां दर्द उथिया, नवां दर्द उथिया। रुनी दिल निमाणी सदा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई, गुज़रियल के वक्त जी दगा याद आई। विसारण जी कोशिश कई कीअं न हूंदी, तसल्ली मां दिल खे ॾिनी कीअं न हूंदी। विसारण जी कोशिश कई कीअं न हूंदी, तसल्ली मां दिल खे ॾिनी कीअं न हूंदी, ॾिनी कीअं न हूंदी।
लगल तुझे हथड़न जी, लगल तुझे हथड़न जी, ना याद आई गुजरियल के वक्त जी दगा याद आई, गुजरियल के वक्त जी दगा याद आई। जदहि कहीं भी मूने ॾिठो थे अजब सां, वया नेण भर जीअं रोए दो रयुसि मां। जदहि कहीं भी मूने ॾिठो थे अजब सां, वया नेण भर जीअं रोए दो रयुसि मां, रोए दो रयुसि मां। सनम खे अमाले, सनम खे अमाले दुआ याद आई, गुजरियल के वक्त जी दगा याद आई, गुजरियल के वक्त जी दगा याद आई। ला 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 हे 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 आहा। भरपूर हिकिड़ो स्विंग में आयो ऐं अवामी रंग उन्हनि सभिनी जे लाइ जेके अवामी रंग पसंदि था कनि। माना मां ॾिसां वेठी त टीवी जे पोयां सभु वेठा आहिनि, उहे पंहिंजा कमकारियूं छॾे जेके औरतूं मानी शाम जो तव्हां भली पचायो पहिरियां, पोइ हलंदो रहंदो आहे अदा जो प्रोग्राम, पर तव्हांजे लाइ ॾिसो वेठा आहिनि सभु। असांजे पंहिंजे बि स्टूडियो में माशाल्लाह सभु आहे। अच्छा, ही अवामी रंग माण्हुनि खे एॾो पसंदि थो अचे जो चाहींदा आहिनि त इन्हनि खे ॿुधलनि खे ॿुधूं। पंहिंजी असल में सिंफ आहे, सिंध कल्चर आहे पंहिंजो, असल में जेको माहौल जेको थिए थो पंहिंजो केतिरो बि असां ॿी शइ ॿुधूं था, लेकिन जॾहिं पंहिंजी सिंधी ढोलक ऐं तबले जेको कननि ते ट्यून अचे थो त हुनजी फीलिंग अहसासात अलॻि हूंदा आहिनि। शहज़ाद भाई, कॾहिं मतिलबु तव्हांजो फेवरेट कहिड़ो आहे फनकार? जी जी, आबदा परवीन। अच्छा जी, कमाल। उन सां मुलाक़ात कॾहिं? न, मुलाक़ात न थी आहे कॾहिं, मुलाक़ात न थी। अच्छा, शौक़ु त आहे तव्हां? शौक़ु न आहे। अच्छा, उन खां पोइ असांजे जेके पाड़ेसिरी मुल्क उन मां मुतासिर न आहे? असां असल में पंहिंजे पंहिंजे मुल्क जा असां एॾा वॾा अज़ीम अज़ीम फनकार आहिनि पंहिंजा, जो असांखे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत कोन्हे का। असां पंहिंजे आर्टिस्टनि खे ॾिसूं, उन्हनि खे फॉलो कयूं, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खां ई ॿाहिरि नथा निकिरी सघूं था। कॾहिं कोई महफ़िल में अची वञेव कोई बि फरमाइश त रंजिश ई सही दिल ही दुखाने के लिए? माहौल जे हिसाब सां, माहौल जे हिसाब सां मां तव्हांखे चवां ॿ लाइनूं मूंखे उहो ॿुधायो बग़ैर म्यूज़िक। अच्छा, रंजिश ई सही, एॾो ज़बरदस्त आहे। अच्छा, इहे वरी गज़ल्स आहिनि जेके माण्हुनि खे तमामु घणा पसंदि छो जो मुसलसल गेदरिंग प्रोग्राम हूंदो जो माहौल लॻो हूंदो आहे गेदरिंग प्रोग्राम में। जी जी, मतिलबु इहे तव्हांखे फरमाइशूं न अचनि? मतिलबु पंहिंजे सिंधी माहौल जा जेका सॉन्ग्स वग़ैरह आहिनि, सूफ़ी अज़म जा, उस्ताद बुखारी, अब्दुल गफ़ार तबस्सुम जा, जेका इहे उर्दू जो पोइ तव्हांखे उर्दू फोक कवाली स्टाइल वारा कोई बि जेका कवाली जो जी 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 इन स्टाइल ज़बरदस्त आहे। तमामु ख़ूबसूरत ॻायो था ऐं असां जेको आहे सो ॾिसूं वेठा त तव्हांजी मुसलसल उहा कोशिशि ऐं हिकिड़ी रविश का हाणे छा था असांजे प्रोग्राम में शामिलु कयूं? जी जी, आबदा परवीन। पाक अली दे वेड़े नूर हुसैनी छाया, दीन नबी दा मुहसन बन के आप हुसैन है देयो मुबारक अली मुर्तज़ा नू मिलिया नवासा, नबी मुस्तफा नू देयो मुबारक अली मुर्तज़ा नू मिलिया नवासा, नबी मुस्तफा नू ज़हरा दा बन के
ਜ਼ਹਰਾ ਦਾ ਬਣ ਕੇ ਉਹ ਚੈਨ ਆ ਗਏ ਜੱਗ ਉੱਤੇ ਮੌਲਾ ਹੁਸੈਨ ਆ ਗਏ ਹੋ ਜੱਗ ਉੱਤੇ ਮੌਲਾ ਹੁਸੈਨ ਆ ਗਏ रब खुश आप होया आमद शबीर ते हुण कुर्बान सारे ज़ैनब दे वीर ते लाल अली दा सोहना ऐसा होर न होना लाल अली दा सोहना ऐसा होर न होना ज़हरा दा बन के ओ चैन आ गए उत्ते मौला हुसैन आ गए ओ जग उत्ते मौला हुसैन आ गए रौनका मदीने बिच नूरी जहान ते पढ़दे दुरूद सारे नात के कुरान ते रौनका मदीने बिच नूरी जहान ते पढ़दे दुरूद सारे नात के कुरान ते लाल अली दा सोहना ऐसा होर न होना लाल अली दा सोहना ऐसा होर न होना ज़हरा दा बन के ओ चैन आ गए जग उत्ते मौला हुसैन आ गए ओ जग उत्ते मौला हुसैन आ गए बचाण वाला अज वेखो आया है रब जिन्नू जन्नतां दा वारिस बनाया है दीन नू बचाण वाला अज वेखो आया है रब जिन्नू जन्नतां दा वारिस बनाया है लाल अली दा सोहना ऐसा होर न होना लाल अली दा सोहना ऐसा होर न होना ज़हरा दा बन के ओ चैन आ गए जग उत्ते मौला हुसैन आ गए ओ जग उत्ते मौला हुसैन आ गए हाँ जग उत्ते मौला हुसैन आ गए ओ जग उत्ते मौला हुसैन आ गए सुभान अल्लाह तमामु ज़बरदस्त नंढी हिकिड़ी साई खणूं था ऐं साईअ खां पोइ वरी हिन मंच ते हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो केॾे बि न वञो छो जो हीउ मंच आहे तव्हांजे लाइ त तंद तवार द इकोज़ ऑफ इमोशंस जी तंद तवार पुयार मोमन मोयो मोमन सिर लगे सुहिणे सजण सां सिर लगे सुहिणे सजण सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे सुहिणे सजण सां सिर लगे
वार छोड़े मूं मथां जंहिं छांव कई 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 तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे दिल जे दिलबर मन जे मन सां सिर लॻे दिल जे दिलबर मन जे मन सां सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे उस्तादनि असांखे मुंझाए छॾियो बाबा इहे ग़लतियूं नंढियूं नंढियूं माफ़ु कजो छो जो लाइव म्यूज़िक आहे हुन में हमेशह ऐं मूंखे वरी रीस अची वई शहज़ाद भाई तव्हां अवामी रंग ॻायो असां रहिजी वञूं इहो थी नथो सो तव्हांखे हिन तंद तंवार जे अङण ते वरी ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे कलाम सां असां आयासीं ऐं तव्हां ॾिठो त उस्ताद बाबा मुंझाइण वारा आहिनि इहे उस्ताद आहिनि जेको सिखे थो उनखे इहे तिहायूं इन्हनि मां गुज़रान अची थो वञे न त पोइ असां पहिरियों त फासी था पवनि इहो कुर्ब तव्हांजो त तव्हां असांखे इहो तव्हांजो कुर्ब त असांखे घरु आयो न त बाबा हे एॾा मंझल उस्ताद आहिनि असां इन्हनि जे साम्हूं किथे था परफॉर्म करे सघूं सो शहज़ाद भाउ तव्हां आयो तव्हां हिन अङण ते अची करे असांखे ॾाढो ख़ुशी बि ॾिनी ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि जी फरमाइश बि हुई त शहज़ाद बुरोड़ो साहिबु अचे ऐं अची करे परफॉर्म करे तव्हांखे अची करे कीअं लॻो असांजो प्रोग्राम ॾाढी ख़ुशी थी ऐं माशाअल्लाह गुलज़ार भाउ जो प्रोग्राम हूअं बि हमेशह तमामु बहितरीनु ऐं मेरिट ते हूंदो आहे
अलाह साईं इज़तुनि में मूंखे अलाह साईं उनखे बि ताक़त ॾे अञा त असां ते ख़र्च करे असांजा अञा म्यूज़िशियन वधाए सेट खे सुहिणो करे। इहो धरती चैनल जो हिकिड़ो वॾो क़दम आहे त जेके बि स्टूडियोज़ आहिनि उन में तमामु ज़बरदस्त कमु पियो थिए। हर प्रोग्राम ते उहो पंहिंजे दिलो जान सां महिनत कनि था ऐं इहा महिनत जेकी आहे सो रंग लाहे थी। असांजा जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे ॿियो कुझु बि न घुरिजे, हिकिड़ा म्यूज़िशियन सुठा हुजनि। हर चैनल ते अगरि म्यूज़िशियन बि सुठा आहिनि त उहो पंहिंजी तरफ़ खां ईंदा आहिनि ऐं असांखां कुझु बि इहे चार्ज न कंदा आहिनि। इन्हनि जी वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो नंढिड़ो मैसेज अगरि तव्हां पंहिंजे परस्तारनि खे ॾियणु चाहियो। मैसेज इहो आहे, पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कयो, पंहिंजे वॾनि जा फ़र्ज़ जेका आहिनि असांजे मथां औलाद जे मथां उहे फ़र्ज़ पंहिंजा पूरा कयो ऐं फैमिली आहे त सभु कुझु आहे ऐं वालदेन खां बाद में सॼी ज़िम्मेवारियूं असांजे मथां आहिनि त बहितर इहो आहे त हिकिड़ा फ़रमाबरदार थी करे पंहिंजी फैमिली खे ॾिसणु मुंहिंजे ख़्याल में इंसानियत आहे। ॿियो वरी तव्हांखां हिकिड़ो ॿियो फरमाइश आहे त हे जेके वणकारी आहे शजरकारी उन ते कुझु अगरि नंढिड़ो पैगाम ॾियो। जी वणकारी असां सभिनी मथां फ़र्ज़ु आहे, छो जो गर्मियुनि जा ॾिसो था जेका सिलसिलो हले पियो या हीट जा तमामु अॻिले साल जा वधीक जा जेको सिलसिलो आहे त सॼे सिंध वारनि खे जेके जेके दोस्त ॿुधनि पिया सभिनी खे हथ जोड़े करे गुज़ारिश कंदासीं त वण पोखियो ऐं पंहिंजी सिंध बचायो, पंहिंजो मुल्क बचायो। हरियालीअ में हीउ जेको साओ आहे, सावण आहे, उहो साओ सोन आहे असांजे धरतीअ लाइ। यकीन कयो बका आहे असांजी धरतीअ जी। इहो इन जे करे बि मां इहो हमेशह ॻाल्हि चवंदी आहियां, मन का असरु करे कंहिं हिकिड़े बि अगरि इन ॻाल्हि खे मञी थो वठे या हूअं बि माशाल्लाह हीउ जेको सोशल मीडिया ते हीउ जॾहिं खां असां हीउ आगाज़ कयो आहे उनखां पोइ पखिड़िजंदो वियो आहे। इहो ज़रूरत बि आहे वक़्त जी। सो वक़्त जी ज़रूरतूं जेके बि थींदियूं हिन मंच ते असां डिस्कस कंदासीं ऐं हीअ असांजे वक़्त जी ज़रूरत आहे। वण तव्हांजे लाइ साओ सोन आहिनि ऐं उन में ग़िज़ाइत बि आहे, उन में प्योरिटी बि आहे, हवा खे पाक करे थो, तव्हांखे ऑक्सीजन फराहम करे थो, थधि जेकी आहे से उनखे वधाए थो। ऐं ॿियो वरी इहो आहे की हर वक़्तु असां बि चाहींदा आहियूं त कॾहिं कोई गाॾी पार्क था कयूं त बि चवंदा आहियूं कंहिंखे दादा छांव ते पार्क कजांइ। छांव घुरूं था, उन छांव खे पैदा बि त कयूं। सो छांव पैदा करण जो सबबु ठहियो ऐं असां सां गॾु इन मुहिम जो हिसो थियो ताकी असांजो सिंध जेको आहे सो वरी ख़ुशहाल थिए ऐं इहो जेको ज़बरदस्त असांजो एटमॉस्फेयर थी वञे ऐं असांजी हीअ धरती जेकी आहे क़ाइमु दाइमु रहे। महिरबानी तव्हांजे अचण जी वॾा थोरा, तव्हां सभिनी जा थोरा, तव्हां ज़बरदस्त असां सां निभायो आहे ऐं ज़ाहिर आहे हिन मंच ते असां तव्हांखे हमेशह चाहींदा आहियूं त तव्हां पंहिंजी आरा, पंहिंजी जेकी बि सजेशन्स असांखे ॾींदा कयो। हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो तव्हां असांखे ज़रूरु ॿुधायो ऐं आख़िर में तव्हांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु कलाम त हूंदो। सो अदा शहज़ाद कहिड़ो था आख़िर मारुन सां वञी मिलां है, मारुन सां वञी मिलां, सिक मारुन जी सुम्हण नथी ॾे, सिक सां गियड़नि जी सुम्हण नथी ॾे। आम अबाणे बकर बाबाणन जामिया, बकर बाबाणन जामिया, बकर बाबाणन जामिया, बकर बाबाणन जामिया, छेला थम के उन्या है, छेला थम के उन्या, सिक मारुन जी सुम्हण नथी ॾे, सिक सां गियड़न जी सुम्हण नथी ॾे। आवो अबाणे अच्छा ओढ़ी दस की नकी, अच्छा ओढ़ी दस की नकी, अच्छा ओढ़ी दस की नकी,
तस्कीन की मेरा मारुन सामन्या है मेरा मारुन सामन्या सिक मारुन जी सुमण थी रे सिक साकी अडल जी सुमण थी रे आवो अपाणे अदियूं शाह लतीफ़ चवे लाइक लाल लतीफ़ चवे अदियूं शाह लतीफ़ चवे लाइक लाल लतीफ़ चवे आंसू अथम के अञा है आंसू अथम के अञा सिक मारुन जी सुमण नथी रे सिक सागी अडल जी सुमण नथी रे आम अपाणे वञा मारुन सां वञी मिला है सागिन सां वञी मिला मारुन जी सुमण नथी रे सिक सागी अडल जी सुमण नथी रे आम अपाणे